अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि सुभान अल्लाह सुलहाए मिल्लतिहि अजमाइन अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद सुभान अल्लाह वल फुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह الرحمن علم القرآن صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم सुभान अल्लाह मारो मिट भली रजा सबई मो सरदार हशर वेला हिसाब में जॾे मोह बचीदा महदार उतलो यन वारा लख हजार पर मारू मजल हिकड़ो सुभान अल्लाह हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तों भाइरो अल्हम्दुलिल्लाह सीरानी शहर ऐं उन जी आवाम खे लख लख मुबारक सुभान अल्लाह जो अॼु अवां जे शहर जे मदरसे में हिकु अल्लाह जे दीन जो आलिम सगोरो ऐं उन सां गॾु 4 क़ुरान जा हाफ़िज़ सुभान अल्लाह इहा इंतहाई ख़ुशीअ वारी ॻाल्हि ॿिए नंबर ते उस्ताद उलमा सदर महफ़िल पीर तरीक़त रहबर शरीयत
शेखुल हदीस व तफसीर जान अहले सुन्नत किबला साईं अलहाज साहिबजादा साईं मोहम्मद जान रहीमी कादरी नक्शबंदी दामत बरकातुल आलिया जो हिन शहर में अचण हिन शहर जे लाइ वॾी सादत। सुभान अल्लाह। टाइम काफ़ी थी चुको आहे, अञा अवाम लंगर कोन कयो आहे। ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में मदरसे जे बारे में कुरान इल्म दीन जे बारे में अर्ज़ु कंदुसि। अल्लाह से असां तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आमीन। मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेठो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पियो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्रहमानु अल्लमल कुरआन। सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमायो मां रब रहमान पंहिंजे महबूब खे कुरान पढ़ायो। सुभान अल्लाह। मालूम जो कुरान पढ़ाइण अल्लाह जी सुन्नत आहे ऐं कुरान शरीफ़ खे पढ़ण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। आलम सगोरा जेके मदरसा हलाइनि था पिया, जेके मुंहिंजा प्यारा अल्लाह जो कुरान पिया पढ़ाइण वारा अल्लाह जी सुन्नत अदा करे रहिया आहिनि ऐं पढ़ण वारा आमिना जे लाल जी सुन्नत अदा करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह। दोस्तो असांजे हिंदू पाक जो वॾो शेखुल हदीस अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह हुजूरी आलिमा आलिम बिया अल्लाह जो कामिल वली भी असां तव्हां कई मदरसे में पढ़ियो, कई मदरसे में पढ़ियो, पर अल्लामा शाह अब्दुल हक दहलवी रहमतुल्लाह अलैह सॼो दीन सॼो इल्म मदीने शरीफ में हासिल फरमायो। सुभान अल्लाह। सॼी तालीम मदीने शरीफ में हासिल कई। जॾहिं पढ़ी दीन मुकम्मल कयई त दिल में इरादो कयोई हाणे मां दहली न वञा, मदीने में रहा, मदीने की खिदमत कयां। जीअं आशिक़नि जो नज़रियो आहे त रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में। हैदरियूं डर
वता चुमदो दीवारों दर वता चुमदो दीवारों दर अचे आसास अखड़ियन के अचे आसास अखड़ियन के लहे अरमान मदीने में चले थी दिल क्या दिल बर जो हो जा मेहमान मदीने में उदासी अब्दुल्लाह रखे तो आस अंदर में रखे तो आस अंदर में तेरा दीशल रखन पईजे तेरा दीशल रखन पईजे पुपने आसान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हो जा मेहमान साईं शाह अब्दुल हक इरादो फरमायो मां मदीने में रहा गोठ न वञा रात जो सुतो पियो आहे ख्वाब में मुझे महबूब बिनी जहाननि जे सरदार दीदार करायो दुआ कयो अल्लाह पाक अहिड़ो ख्वाब अहिड़ी रात असांखे बि नसीब फरमायो सुभान अल्लाह मदीने जे साईं दीदार करायो पाण फरमायो शाह अब्दुल हक तो इरादो कयो आहे त मां मदीने रहां मदीने में खिदमत कयां ठीक आहे तुंहिंजी मोहब्बत शाबाश लेकिन मां तोखे हुकुम थो कयां मदीनो छॾ दहली वञ दहली में मदरसो खोल उते वञी मुंहिंजे उम्मत जा बचड़ा पढ़ा किन खे आलिम बना किन खे हाफ़िज़ बना किन खे नाज़रा क़ुरान पढ़ा वञी दीन जी ख़िदमत कर अल्लामा शाह अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो मुंहिंजा आका तुंहिंजो हुकुम अखियुनि ते पर मां अर्ज़ थो कयां त मुंहिंजी दिलि थी चवे मां अव्हां जो रोज़ो ॾिसां मस्जिद नबवी ॾिसां मुनारा ॾिसां मदीने जे ताजदार फरमायो शाह अब्दुल हक हाणे फ़ैसिलो तो ते आहे जे मदीने में रहंदे रोज़ो ॾिसंदे मदीने में रहंदे मस्जिद नबवी ॾिसंदे मुनारा ॾिसंदे पर जे जाली में वञी मदरसो खोली दे मां अल्लाह जे हबीब जो तोसां वाइदो आहे त रोज़ मदीने मां अची दहली में तोखे रात जो ख्वाब में दीदार कराईंदुसि दहली में वञी मदरसो खोली दे मुंहिंजा बचड़ा तोखे रोज़ रात जो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में दीदार कराईंदुसि सुभान अल्लाह हुसैन शाह अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह लिखियो त जेसिताईं मुंहिंजी हयाती हुई आख़िरी दम ताईं ज़िंदगी जी आख़िरी रात ताईं अहिड़ी रात ख़ाली कान गुज़री जंहिंमें मूंखे मिठे महबूब जो दीदार न थियो हुजे सुभान अल्लाह दीदार बि साईं जो हाणे कुझु प्रोग्राम में ॿुधायो हो अल्लाह जे हबीब जो दीदार चाहे जॾहिं को मोमिन थो गुज़ारे मोमिन माना आशिक़ रसूल सुभान अल्लाह जंहिंजे अॻियां अल्लाह जे हबीब जो ज़िक्र थिए त ठरी पवे चेहरे ते मुर्क अची वञे
मुझे हबीब जो शान बुझे छड़ी पवे सुभान अल्लाह चवे यो आशिक़े रसूल आ यो मोमिन आ जॾहिं अहिड़े मोमिन जो साह कढण जे लाइ रूह कब्ज़ करण जे लाइ हज़रत इजराइल ईंदो आहे मलकल मौत ईंदो आहे अकेलो कोन ईंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे त 2500 मलाइक पाण सां गॾु वठी वञ मोमिन जो रूह ईअं कब्ज़ कर जीअं मखण मां वार निकिरंदो आहे सुभान अल्लाह पोइ 500 मलाइक मोमिन जे रूह खे गुलदस्ते में रखी सारे जहान जो सैर कराइनि आसमाननि जो सैर कराइनि ऐं पोइ मां रब करीम वटि वठी अचो मां उन ते नूरी नज़र फरमाया आला इलीन जो दौरो करायो ताकि दुनिया वारा हिन जे जिस्म खे हुस्न ॾियनि पाक कनि साफ़ कनि इत्र लॻाइनि ख़ुशबू लॻाइनि नओं लिबास पाराइनि इज्तिमाई नमाज़ जनाज़ा पढ़नि हिन जे बख़्श जे लाइ दुआऊं घुरनि जिस्म खे पाक करे क़ब्र ॾे खणी अचो हेॾा रूह बि पाक हुजे हेॾा जिस्म भी पाक हुजे छो जो मोमिन क़ब्र में रहंदो मुझो महबूब अची हिनखे ईमान जी मुबारकबाद ॾींदो ठाकुर पाईंदो मां रब चाहियां थो त मोमिन जो रूह भी पाक हुजे ऐं जिस्म भी पाक हुजे तां त मुझो महबूब हुनखे भाकुर पाए सुभान अल्लाह हाजी उमरे वारा जॾहिं हज ते वेंदा उमरे जे अॻ में उसूल इहो आहे त मके वञिबो आहे छाजे लाइ रब जी मंशा आहे त मके अचो काबे जो दीदार कयो जे काबे जो दीदार कयो उहो गुनाह खां ईअं पाक साफ़ थी वेंदो आहे ॼण हाणे अंबर जे पेट में सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो पाक थियो ज़मज़म सां वज़ू कयो ज़मज़म पियो तव्हां जो अंदर भी पाक छे ज़ाहिर भी पाक छे गुनाह भी माफ़ थियनि पोइ तव्हां मुंहिंजे मिठे महबूब जे शहर मदीने शरीफ़ में दाख़िल थियो सुभान अल्लाह जिते वसनि था नूर जा बादल वसनि था नूर जा बादल बिस्न शबी नम मदीने में खुशिय में खल्क सारिया खुशिय में खल्क सारिया लगड़ती गम मदीने में वसन था नूर जा बादल पंहिंजे सिंध जो वॾो आलिम साईं शाह अब्दुल करीम बुल्ली वारो सुभान अल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह पाण वटि मशहूर आहे शाह करीम पर इहा ख़बर कान्हे साईं हुयो के वक़्त जो वॾो आलिम भी हुयो वक़्त जो वली भी हुयो ऐं शाही मदरसो भी हलाईंदा हुआ सुभान अल्लाह वॾे मदरसे जा मालिक हा मुंहिंजा भी दोस्तो हज़रत विचाई घोट जो पढ़ंदाॾो सुभान अल्लाह पाण मदरसो पढ़ाईंदा पर हफ़्ते में मदरसे जे नंढड़े ॿारनि जा कपिड़ा बि साईं शाह करीम पाण धोईंदो सुभान अल्लाह शागिर्द अर्ज़ कंदा हा साईं तव्हां असांजा उस्ताद भी आयो सैयद सगोरा भी आयो असांजा कपिड़ा अवां न धो साईं हदीस ॿुधाईंदो हो ओ पुटड़ो अवां उहे आयो जो हलो था त अल्लाह जा पाक मलाइक अवां जे पेरनि हेठां पर विछाईंदा आहिनि मां चाहियां थो अवां जा कपिड़ा धोआं मन अवां जे कपिड़नि धोअण जे सदके रब मुंहिंजा बेड़ा पार फरमा सुभान अल्लाह या आजिज़ी इनकसारी सभे ई सुहागणियों अदा सभिनि दिचनि हार
पसंद खातिर पुनल दे सभिन कया श्रीकार ढोल तनी जे ढार हेठायूं हलन दे सुभान अल्लाह सभे ई सुहागणियों सभिन गिचन हस पसंद खातिर पुनल दे सभिन कया वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन दे सुभान अल्लाह आज दी पांजी जेका छठे वाली शाही मस्जिद आहे 100 कुबाई अवां ॾिठी आहे जी अगरि चवनि था साल में हिकु घटनो थींदो आहे पर हाणे जेको ॿाहिरियों गेट आहे जेको साबिक़ वज़ीर आला मुमताज़ अली भुट्टो ठारायो उहो न जेका मस्जिद आहे उन जो जेको मेन दरवाज़ो आहे मूंखे ॿुधायो उहो बंदि आहे या खुलो उन जे दर ते छा आहे हिन वारा सिंह जी ख़बर इहो दरवाज़ो भुट्टे साहिब रखियो पंहिंजे हथनि सां पाण सुभान अल्लाह छाजे लाइ इन ई मस्जिद जो कारीगर हो जे मस्जिद शरीफ़ मुकम्मल कई पोइ पाण नसीहत कयाई अदा मां गुज़ारे वञा त हिन मेन दरवाज़े ते मूंखे दफ़न करे छॾिजो माण्हू चवण लॻा मकली छो न दफ़न कयो उते 1.25 लख वली आहिनि अव्हां खे उते दफ़न कयो फरमायो न न अदा मां गुनाहगार वॾो आहियां मां हिन दरवाज़े ते दफ़न थिया हिन मस्जिद में ज़ाहिर आहे माण्हू शौक़ सां निमाज़ूं पढ़ंदा ईंदा मन उन्हनि जी लताड़ थे नमाज़िन जे पेरनि जे सदके मन रब मुंहिंजी बख़्शिश फरमाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह भुट्टे साहब फरमायो अदा कंहिंखे क़बर कारी करणी आहे मोमिन जे क़बर जो हूअ भी अदब जो सुभान अल्लाह मोहम्मद फरमायो हितां रस्तो आहे हिते क़बर आहे हिते पाए पई मरे पाए मंझां खिड़ी गुज़री वई मोमिन जी क़बर खे पेर न सुभान अल्लाह पोइ भुट्टे साहब इहो दरवाज़ो सील कराए छॾियो हमेशह जे लाइ तेरे बुजुर्ग जी बेअदबी न थे मुझा प्यारा आजिज़ी सही शाह करीम रहमतुल्लाह अलैहि जी आजिज़ी जी भी इंतहा हुई पाण मदरसे जे ॿारनि जा कपिड़ा पाण धोईंदो ॻाल्हि पूरी थो कयां आला हज़रत अज़ीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत सही शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह वाह जो इन जवान कम ॾेखारियो अज पान वाला केड़े बेअदबन जे टोलन में हुजो पर आला हज़रत जी मेहरबानी जे फत मज़हबन जी निशानी सुभान अल्लाह हिनन खां बचो मुझा प्यारा या साईं आला हज़रत जी मेहनत ऐं सारे जग में अज मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम या नबी सलाम अलैका अल्हम्दुलिल्लाह या मेहनत आला हज़रत साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह साईं जे भाउ जी ॻाल्हि थो ॿुधायां साईं हसन रज़ा जी पर अॻ में आला हज़रत जी बि ॿुधो साईं आलम वॾो हो पर क़ुरान जो हाफ़िज़ कोन हो साईं शाहबज़ रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह रजब जी 30 तारीख़ हुई 30 हिकिड़े माण्हू साईं खे चिठी लिखी आला हज़रत साईं मसले पूछण जे उनमें लिखी हज़रत अल्लामा व मौलाना हाफ़िज़ शाह अहमद रज़ा
साईं वो चिट्ठी पढ़ी मुड़कण लगा शागिर्दनि पुछो गुला का ग़लत ॻाल्हि थी कि ग़लत कोन आऊं हाफ़िज़ कोन आहियां पर हिनखे ख़बर कान्हे मूंखे हाफ़िज़ लिखी छॾियो सुभान अल्लाह साईं पोइ छा थींदो साईं फरमायो इहो हलियो वियो हाणे मूंखे महिनत करणी पवंदी हे मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे मरी क़बर में वेंदो मलाइकनि खां पुछंदा त तो अहमद रज़ा खे हाफ़िज़ चयो हालांकि हाफ़िज़ कोन हो तो कूड़ ॻाल्हायो आहे फांसी पवंदो हिन जे करे हाणे अॼु खां पोइ रमज़ान ताईं क़ुरान हाफ़िज़ थी मां उन जी ज़ुबान खे सचो करे ॾेखारींदुसि सुभान अल्लाह पाण 30 रजब ते क़ुरान शुरू कयूं दुनिया जी तारीख़ में इहो पहिरियों हाफ़िज़ आहे आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह जे 29 ॾींहंनि में सॼो क़ुरान यादि कयो सिर्फ़ इन जे लाइ त हुन मुस्लमान खे काफ़र तानू कजो मुस्लमान खे को तानू न ॾे ऐं क़बर में मलाइकनि पुछा कनि त तो ही ग़लति ॻाल्हि छो कई आहे पाण मोमिन जे मुस्लमान जी ॻाल्हि खे सचे करण जे लाइ मुंहिंजा प्यारा 29 ॾींहंनि में ख़ुदा जो क़ुरान यादि करे ॾेखार सुभान अल्लाह ऐं उहो रमज़ान शरीफ़ बि पाण पढ़ाए अहिड़े कामल वलीअ जो मुजाहिद दीन मिलत जो भाउ साईं हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह सुभान अल्लाह को आला हज़रत साईं उम्र में वॾा साईं हसन रज़ा ख़ान नंढो वो आला हज़रत साईं नमाज़ पढ़ाए फारग थींदा न त पाण हीअं काबो आहे नमाज़ जो सलाम वारे पोइ वरी हीअं थी वेंदा अहिड़े नमूने सां पर आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैहि सलाम वारे हेॾा बि ॾियारींदो हो हेॾो बि ॾियारींदो हो त अता हसन रज़ा ख़ान अचे वेठा सुभान अल्लाह कहिड़ी सिफ़ में आहे कहिड़े पासे आहे पोइ जेॾा साईं हसन रज़ा ख़ान नज़र ईंदो हो ओॾा पाण मुंहुं करे वेंदा हुआ फ़क़ीरनि पुछो साईं ॿिया इमाम हीअं छा वियनि तव्हां जेॾा अव्हांजो भाउ नंढो हूंदो आहे ओॾा रुख करे वेंदा आहियो पाण फरमाईंदा हुआ अदा नंढो ज़रूर आहे पर मदरसे जे शागिर्दनि जा परदेसनि जा यतीमनि जा कपिड़ा धोईंदो आहे हिन ते अल्लाह जी एॾी रज़ामती आहे मां छा पर रब जो रसूल बि इन जे लाइ मुर्की निहारींदा सुभान अल्लाह हज़रत साईं शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो रहमतुल्लाह ताला अलैह नंढड़े ॿारनि जा हफ़्ते में कपिड़ा बि पाण धोईंदो हो ऐं मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हुन खां अलावा सुबुह जे टाइम में अॼु त मदरसनि में बोरची आहिनि पर उहो दौर जंहिंमें असां पढ़ियो फ़ख़्र आणींदा हुआसीं घर घर खां मानी वठंदा हुआसीं पोइ अदा किथां दाल जी प्लेट मिलंदी हुई किथां बकरे जो बोर मिलंदो हो किथां कुकड़ जो बोर मिलंदो हो किथां साग मिलंदो हो किथां दाल जी प्लेट मिलंदी हुई खणी जो मदरसे में ईंदा हुआसीं असांजा उस्ताद इहे सभु वरी हिकिड़े देगिड़े में लाहींदा सुभान अल्लाह अवां खाओ न ॿई पेट जे हथ पर शागिर्द खाईंदा त रब चवंदो जिब्रील पहिरीं वञी शिफ़ा ॾा पर सुभान अल्लाह हर शइ हिकिड़ी जात हिकिड़े देगिड़े जी सम्झो त ख़ाजा ग़रीब नवाज़ वारी उहा 100 मण वारी थिए जेको बि अचे थो न थिए चांवर हुजनि मुजादी दोस्तो अटो हुजे जो सभु हुन देग में 100 मण जी देग अजमेर शरीफ़ सुभान अल्लाह अॻे सिलसिलो इहो हो साईं शाह करीम रहमतुल्लाह अलैह सुबुह जो ख़ाली लोटो खणंदा हुआ घरनि में वञी तालिबनि जे लाइ लस्सी वठंदा मानियूं वठंदा खणी अची मदरसे में पाण बि गॾु शागिर्द गॾु विहारे पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तो नाश्तो कंदा हाणे नतीजो छा निकितो जॾहिं हज़रत शाह करीम रहमतुल्लाह अलैह ही जहान छॾियो
मुजादी दोस्तों के वक्त में साईं के कब्र में लाखाऊं मथा अल्लाह जी मिट्टी प्यावारीन मिठाई साहब जो फरमाए मुझे पर्दा दे अंदरों आवाज ॾिनो त सारी रात सुबहान के अचा जागी जन याद कयो उनकी अब्दुल लतीफ जे अज मिट्टी लधो आमान हाणी किरोड़े प्या कन सलाम अचो आतण तन जे सुभान अल्लाह आवाज आयो कब्र मचा आवाज आयो अल्हम्दुलिल्लाह बद्र से ऐ शागिर्दन जे द्वार जे सदके रब कब्र में इते ही मुझा बेड़ा पार फरमाए छॾिया आहिनि सुभान अल्लाह तो खुश नसीब है उस्ताद खुश नसीब है मुजादी दोस्तों सही मौली मोहम्मद अयाज नईनी सुमरो ये कि अल्लाह से ये सादत नसीब फरमाए सुभान अल्लाह या खुश नसीब में मोमिन मुसलमान जेके हेरन इदारन जी खिदमत कन था हेरन इदारन सा ताउन कन था ओ मुजादी दोस्तों बुजुर्गो खुश नसीबन वे शहर जेमें मुझा प्यारा अहले सुन्नत वल जमात जा हेरा किला आबाद सुभान अल्लाह के दीन पढ़ान अल्लाह अल्लाह के रसूल के प्यारा हजरत इमाम आदम रजी अल्लाह तआला अन्हु हजरत इमाम आदम अबू हनीफो जेको असां जे हनफी मसलक जो इमाम साईं हज ते रवाना थे जा हज ते सुभान अल्लाह हज ते रवाना था कहना साईं अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह शागिर्दन के चयो अवां किताब खणो हिफ्ज़ वारा कुरान खणो मूंसां गॾिजी हलो अर्ज़ कयो साईं असां केॾांहुं हलो साईं फरमायो हज बि कंदासीं अव्हां खे पढ़ाईंदासीं ताजो हज वारे ॾींहंनि में अव्हां जा सबक़ हेठि मथे न थियनि अव्हां जी पढ़ाई रहिजी न वञे इन जे करे हज बि पढ़ंदासीं ऐं अव्हां खे सबक़ बि पढ़ाईंदासीं सुभान अल्लाह किथे किथे अल्लाह के महबूब इहो भी ॾेखारियो त जॾहिं बि को क़ुरान शुरू कंदो आहे आलिम इल्म शुरू कंदो आहे त मदीने जा साईं उते पाण रूहानी तौर पर हली हज़रत साईं सच्चन सरमस्त रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो क़ुरान शुरू कयो बाबो साईं वठी आयो हेॾा रेला हेॾा उस्ताद हेॾा सचन साईं वेठो आहे मिंबर ते मुंहिंजो महबूब आयो त सचन जो क़ुरान ॿुधो सुभान अल्लाह सचन क़ुरान थो पढ़े साईं अची वेठा मुंहिंजा प्यारा दोस्तो सचन बादरज़ाद मां पेटा वञी हुयो हुन ॾिसी वरितो मुंहिंजे सबक़ ॿुधण जे लाइ मुंहिंजो महबूब अची मिंबर ते वेठो आहे हाणे सबक़ विसरी विया हर ॻाल्हि विसरी वई साईं ॾे पियो निहारे उस्ताद पियो चवे पढ़ सचन सबक़ पढ़ साईं वरी निगाह खणी होॾे पियो निहारे वरी उस्ताद चयो पढ़ ॿ टे दफ़ा चयाई मगर उस्ताद जी मुंहिंजा प्यारा दोस्तो ॻाल्हि साईं कान ॿुधी साईं जो रुख मिंबर ॾे हो उस्ताद वटि बाठो पियो हो उहो वाहे कढियाई साईं सचल अर्ज़ कयो ओ उस्ताद अञा सबक़ पढ़ियो ई कोन्हे अञा कच्चे पक्के जी ख़बर ई कान्हे तूं अॻ में लठ वाहे कढी आहे छा ॻाल्हि आहे उस्ताद चवणु लॻो तव्हां वांदो कोन आहियां पढ़णो आहे त पढ़ न त मां वञाए थो उन टाइम सचल ॻाल्हि सची कई सुभान अल्लाह उस्ताद मार न मूं अॼु सबक़ पढ़ाया सजण ॾिसां उस्ताद मार न मूं सबक़ पढ़ाया सजण ॾिसां सबक़ पढ़ाया सजण ॾिसां सबक़ पढ़ाया सजण ॾिसां उस्ताद मार न मूं सबक़ पढ़ाया सजण ॾिसां
बेपरवानू दिल देके असा दीदार दा सौदा कर बैठे रब लाख मोहब्बतनू चाहे असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे मुकर्रम किबला साईं मुफ्ती आजम सिंध सैयदी व मुर्शिदी साईं मुफ्ती अब्दुल्ला शहीद रहमतुल्लाह अलैह अल मारूफ साईं मली रवा सुभान अल्लाह। अक्सर लाड़ में अक्सर हाणे त अल्हम्दुलिल्लाह ॿाहिरि मुल्कनि में भी पर असांजे लाड़ जी पट्टी बधी ऐं हेॾा अॻिते मुंहिंजा प्यारा दोस्तो शुरू में जे असीं ॾिसंदा हुआसीं त ॿिनि बुज़ुर्गनि जो फ़ैज़ सुभान अल्लाह में साईं किबला मजरू साहब रहमतुल्लाह अलैह हेॾा इल्मी लेवल ते साईं मली रवारनि जो वॾो फ़ैज़ सुभान अल्लाह। इन्हनि जवाननि पंध कया ओ खारो शान अञा कुझु कोन असांजो किबला साईं मजरू साहब रहमतुल्लाह ताला अलैह असांजा माइट वेठा खारे में उन ते रोड ते हा कोन पंध आया रात जो सोमनी नमाज खां बाद असांजे माइटनि साईं खे अर्ज़ कयो किबला दुआ घुर पानी मिठो कोन्हे मींहुं पवे सुभान अल्लाह। साईं किबला हाजी इलाही बख्श मंदरे रहमतुल्लाह अलैह हथ खयो पाण अर्ज़ कयूं मुंहिंजा मौला हिननि चटनि मूंखे मानी खाराई आहे सुभान अल्लाह। नज़राना बि ॾिना अथऊं हंध बिस्तरा बि विछाया अथऊं ऐं अल्लाह मूंखे चवनि था त रब खां बारिश वठी ॾे मां केरु थींदो आहियां मुंहिंजा करीम रब हिननि जे मथां रहम फरमा हिननि जे मथां मींहुं वसा दुआ ख़तम कयो अलाए किथां बादल अची विया मींहुं वसणु शुरू थी वियो पर सॼी राति पे सुभान अल्लाह। खारे जी गप बि मशहूर आहे असांजो ॾाढो सही ॻाल्हि कंदो अगरि अरब आया खारे में पोइ उन्हनि खे गप जी ख़बर कान्हे लही आहे पोइ ॾाढा चवंदो मूंखां पुछूं त मां हाज़ा मुंहिंजो या शेख हाज़ा कनि गप गप वारो दौर अची सॼी राति जो मींहुं पियो सुभाणे सुबुह थी ख़लीफ़े मोहम्मद उमर रहमतुल्लाह अलैह पंहिंजूं जुतियूं संभालियूं साईंअ जूं थेला खयाई साईं वारनि वर खया गोॾे जेतिरा इन गप मां अल्लाह वारनि सुभान अल्लाह। ये पंध अहिड़ी उमिरि वारनि खे बि यादि हूंदा साईं जा मुंहिंजा प्यारा दोस्तो पोइ वाट ते हिकिड़ो माण्हू मिलियो साईं मदनी साहब रहमतुल्लाह अलैह खे तव्हां हीउ छा कयो कि बाबा असां पंहिंजो पाण सां कया कंहिंखे मयार सुभान अल्लाह। इहा दुआ जेका असां राति घुरी या सुबुह जो सुभान अल्लाह निकिरी पोइ घुरो हा मुंहिंजा प्यारा इन्हनि जवाननि पंध कया माण्हुनि खे फ़ैज़याब कयाऊं अहिड़े नमूने सां साईं मली रवारे रहमतुल्लाह अलैह की अजा ख़लीफ़े जी निसार पे ॿुधायो त हिते बि साईं आयो सुभान अल्लाह। उठनि घोड़नि वारो दौर हो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿारहाड़ियुनि जा पंध कयूं बलोचिस्तान जा पंध कयूं असांजा उस्ताद मदरसो क़ाइमु करे मुंहिंजा प्यारा हुन सां गॾु गॾु मज़दूरी कंदा हुआ तक़रीबन पाण ॿुधाईंदा त मूंखे 2 आना मिलंदा हुआ 2 आना सुभान अल्लाह 2 आना पोइ आनू ॾींदोसि
बाबा वारनि खे आनू वरी मदरसे में ख़र्च करो सुभान अल्लाह ॿारनि उहो बि दौर हो इन जवाननि मुंहिंजा प्यारा इहो दौर मूंखे बि यादि आहे जॾहिं मदरसे जी तामीर थी हीअं असां 50 छोकिरा बीहंदा हुआसीं सिर हलंदी हुई 50 खां गुज़रंदी हुई असां पंहिंजे उस्ताद खे मथे ते तगारियूं खणंदे ॾिठो सुभान अल्लाह मदरसे जे कम में तगारियूं खणंदे ॾिठो ऐं पाण शाबाशी ॾींदा हुआ पर वाह वलीउल्लाह तुंहिंजे लफ़्ज़नि में उहो तासीर हो रब जो कसम आहे सॼो ॾींहुं बुख वारा हूंदा हुआसीं पर शाम जो सिर्फ़ उस्ताद हथ मथे खणी चवंदो हो शाबाश बुखूं उञूं लही वेंदियूं मकाम भी हो ॾिनो जो मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकु दफ़ो साईं जिनजा नक्शबंदी सिलसिले जा मुर्शिद करीम मदरसे में वेठा कई ॿुधायो मूंखे त साईं पुछो साईं खे चवंदा मुफ्ती साहब मदीने वारे साईं जो दीदार घणे दफ़ा थियो आहे उस्ताद साहब झक में हलंदा लिक में हूंदा लिक में जंहिंजो अॼु फ़ाइदा उनजी तारीफ़ ज़रूरी सुभान अल्लाह मदरसे में बोर्ची मौली अब्दुल करीम थल असांजे ॿारनि जे शहर जो आहे थी सघे थो हुते के शागिर्द हूंदा सुञाणंदा मौली अब्दुल करीम थल ॿिनि पेरनि जो छुटी थी साईं वरी ॿार मदरसे जे सहन में विहाणो रखी केनूला निंड कंदा सुभान अल्लाह पोइ कॾहिं असांखे या सादत नसीब थी साईं जा पेर मुबारक दबाईंदा हुआसीं मौली अब्दुल करीम आयो अची गोॾा ॿधी वेठो उस्ताद पुछो छाजे लाइ आयो चइसि अटो कोन्हे उस्ताद साहब जे खीसे में रुपयो पियो पाण कावड़ जी फरमायो न आहे त रब खां घुरो न जंहिंजो पढ़ो सुभान अल्लाह मूं छिको खयो आहे बस पाण वरी मुंहुं वेड़े सुम्ही अञा अधु कलाक या 15 मिंट 20 गुज़रिया हूंदा उस्ताद वरी अब्दुल करीम खे सॾु करियो आयो पाण साईं वरी तकियो कलाम हूंदो टिचण कि टिचण हे विहाणो खण जेका ज़रूरत आहे उहे खणजे ॿिया मथां खणे सुभान अल्लाह विहाणो हटाए त कड़क कड़क नोट पिया इहो कड़क कंदो आहे सुभान अल्लाह जवान 24 जी शाम 5 जी राति रमज़ान शरीफ़ असीं नंढड़ा हुआसीं उस्ताद साहब सां गॾु गज़ल पढ़ंदा ख़िताब साईं जो हूंदो मेमण ॻोठ में मुजादी 200 जलसो हो सिदारत साईं मनीर वारे रहमतुल्लाह अलैह जी हुई खिताब साईं खतीब पाकिस्तान से मौलाना मोहम्मद शफी काड़वी रहमतुल्लाह अलैह जो सुभान अल्लाह वो जवान जे जनाजे में असां मुखालफत खे बि रोंदे सुभान अल्लाह यार वाह जो खतीब हले उगाड़ी साहब रहमतुल्लाह अलैह निस्तर पारक में जनाज़ो छो रूह ते असां माण्हुनि खे ॾिठो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पर जंहिं राति गुज़ारे वियो उन राति हिकिड़े दुर्वेश ख्वाब ॾिठो आमिना जे लाल जे हथनि में गुलनि जो हार अर्ज़ कयाई सोना हिकु जेला फरमायूं खतीब पाकिस्तान ओ कारवी सॼी उम्र मुंहिंजी तारीफ़ कई अॼु अचे पियो न हार न पारायूं सुभान अल्लाह इन मुझे मुस्तफा जा गुलाम उन्हनि जो शान चाहे तो इशारो से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा 5वीं रात को खत्म कुरान जब वो
कारी साहब जो खिताब सही वतन की सिदार तो मेमन कोट वारो इलाको दरसल यो भी सब नीय किया पारानी जमीन उन साल दुकार हो नी न पियो पवे जडे तकदीर खत्म थी जलसो खत्म थियो सब उथी बीठा सलात सलाम जेला त सबनी मेमन जो से असा जेला जो कुछ भी न भूल ये भुरण माता सजला नी सुभान अल्लाह ते साल थी यार जमीनों सुकी वयूं गैराबाद थी वयूं खूह सुकी यार असाना दुआ या गुरु उस्ताद साहब फरमायो खतीब पाकिस्तान के तवा सजी उम्र मुझे हबीब जो शान गायो सुभान अल्लाह तवा सजी उम्र मानन के यो बुधायो आ त सोना शान तुझो शाही शरफ थियो सोना शान तुझो शाही शरफ थियो गाए गाए थका न पूरो हरफ थियो सोना शान तुझो सुभान अल्लाह सही तवा दुआ घुरो मेमनन जेला सही खतीब पाकिस्तान अर्ज कयो कि बोला असा त खिताब कयो आ अवा 24 कलाक मुझे हबीब जी हदीस पढ़ाई आ सुभान अल्लाह मदरसा हलाया दीन की खिदमत कया मां आमीन चवंदस यो कम तहां ते सुभान अल्लाह दुआ तवा घुरो हाणे तवा यकीन कयो उस्ताद साहब कलाक जी दुआ कान घुरी हुई 15 मिनटन जी कोन 10 मिनटन जी दुआ कान हुई वाह काबिल तुझी ज़बान में तासीर हुयो पाण हथ खणी एतरो एतरो अर्ज कयाई रब बाना तुंजा तू रहम न कंदे ॿियो केर कंदो सुभान अल्लाह मींहं जी मौसम उठ कान हुई पर सुबुह जो माण्हू उथिया अलाए किथे मींहुं पियो नयूं वाह उतां जो पाणी खणी मेमण ॻोठ जूं जेके नयूं हुयूं हुननि सभिनी खे चोटी सां भरे वहायो अॼु बि उहे माण्हू गवाह पाण छॾा किथे पई पर पाणी रब रोड़े मेमण ॻोठ जे नहन ऐं खूहनि खे भरे सुभान अल्लाह दुआ में लफ़्ज़ केतिरा त रब तुंहिंजा तू रहम न कंदे ॿियो सुभान अल्लाह बस रवाना थी विया त मुंहिंजा प्यारा हिननि जा रब बेड़ा पार फरमाए त जिन मदरसा हलाया जिन क़ुरान पढ़ायो जिन हाफ़िज़ बणाया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन्हनि जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि सुभान अल्लाह पोइ उस्ताद जे मुर्शिद पुछो साईं खे घणा दफ़ा ॾिठो अथई उस्ताद साहब 2-3 दफ़ा त जवाब ई कोन 4 दफ़ा मथे निहारे कि भला 2-3 दफ़ा साईं उस्ताद उथी वियो पोयां साईं मुर्शिद चयो त साईं मुफ्ती लिक करे वियो पर अहिड़ी राति ई कान्हे जो मुफ्ती साहिब खे साईं जो दीदार सुभान अल्लाह में कचहरी नथी थिए इहो छाजो कमाल छाजी मोट हुई हिननि इदारे जी मोट मदरसे पढ़ाइण जी मोट हुई शागिर्दनि खे पढ़ाइण जी मोट हुई अल्हम्दुलिल्लाह जी ख़ुशामद कान्हे से मौली मोहम्मद अयाद खे जसा मुंहिंजा प्यारा दोस्तो जी पंहिंजे मदरसे में 4 हाफ़िज़ क़ुरान सुभान अल्लाह 4 हाफ़िज़ लाहौर जो कब्रिस्तान जिते दाता साईं आ सुभान अल्लाह नई कब्र हुई नई कब्र खोटण वारो कब्र बी पियो तैयार करे पर कोडर वञी बी कब्र में लगी उन कब्र मां हिकड़ी सिर किरी पई हिन जो ही अंदर निहारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾिसे त नूरानी चेहरे वारो जवान आ जेको कब्र में क़ुरान साम्हूं आ अल्लाह जो क़ुरान शरीफ़ पढ़ी रहियो आ कब्र वारे चयो अदा ये ख़बर क़यामत त कान थी वई आ कब्र रखण वारे चयो न मुंहिंजी ग़लती सां अवांजी सिर किरी पई आ कब्र वारे चयो ओ अदा मां हाफ़िज़े क़ुरान आहियां 30 साल थी विया मां हिन कब्र में आयो आहियां जॾहिं खां आयो आहियां मां अल्लाह खां क़ुरान घुरी वरितो ख़ुदा क़ुरान बि ॾिनो आहे मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो आहियां 30
20 साल हा पर 100 साल हाफ़िज़ खे गुज़ारे वींदे थी वञे 100 साल खां क़ब्र खोलींदो हाफ़िज़ क़ुरान जे कफ़न ते बि मिटी लॻल न हूंदी सुभान अल्लाह इहो यकीन कयो हाफ़िज़ क़ुरान जे जिस्म ते पइजी जाए पर कफ़न ते बि मिटी जो दाग न हूंदो छो हुन जे सीने में अल्लाह जो क़ुरान पियो सुभान अल्लाह रब जो फरमाता मां क़ुरान जी बि हिफ़ाज़त कंदो आहियां पर क़ुरान वारनि जी बि हिफ़ाज़त इन्हनि जे सीने में मां रब जो क़ुरान आहे मदीने जे साईं फरमायो मेराज वारी रात जॾहिं मां मेराज वारी रात जन्नत जो दौरो कयो उते मूंखे सिर्फ़ 2 आवाज़ ॿुधण में आया हिकिड़ो क़ुरान जो आवाज़ हो ॿियो मुंहिंजे आशिक़ बिलाल जे हलण जो आवाज़ हो हाणे मुंहिंजो बाप को गेम इलेक्शन संभाले जुमूरी मुंहिंजो वरी बलोचिस्तान में संभाली दस्तारूं परीअ बि दस्तारुनि जो दर्सो आहे सुभान अल्लाह अल्लाह मूंखे आबाद कंदो वरी कंहिं टाइम इंशाअल्लाह टाइम पर को कलाक खनि ॻाल्हाइणो अल्लाह पाक हिन मस्जिद खे मदरसे खे आबाद रखे हे दोस्तनि हिकिड़ी चिठी ॾिनी हिकिड़ो शेर पूरो करे ॿई शेर मुख़्तसर ॿुधाए सुभान अल्लाह हलीमा अम्मा तुझे भागन त सदके सुभान अल्लाह तव्हां सभु वेठा हुजो तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो हलीमा अम्मा तुझे भागन त सदके तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो तो सुहणे जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की तो सुहणे जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की तो सुहणे तो सां मुस्कुरायो बि हूंदो तो मदनीअ इहो शेर गॾी पर तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो अम्मा पंहिंजे बच्चे खे हार सिंगार कराए वेंझारे सुरमूं पाराए पोइ खाॾी लोॾींदी आहे त मुंहिंजो पुटु खिले मां अमर जी दिलि ख़ुशि सुभान अल्लाह तो वेंझारे सिंगारे पाराए सुरमूं सुभान अल्लाह तो वेंझारे सिंगारे पाराए सुरमूं पोइ खाॾीअ खिलो ॾे अम्मा तो खिलायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो अम्मा शहर वञी भेण जे घर वञी नंढो ॿार पियो निहारींदो आहे त अम्मा किथां जी ज़ार थिए खूह तां घड़ो पाणी जो खणी अचे हट तां हड़ सामान जी हुजे नंढड़ो ॿार डोड़ंदो आहे किरंदो आहे उथंदो आहे मां जल्दी सामान रखी पंहिंजे बच्चे खे सीने सां लॻाईंदी आहे प्यार कंदी आहे आशिक़ जो मंज़र जो बयानु फरमाए थो कॾहिं प्यार मुंहिंजो तो बाहुनि में आणे कॾहिं प्यार मुंहिंजो तो बाहुनि में आणे छिके तो छातीअ सां साईं खे लायो बि हूंदो छिके तो छातीअ सां लायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लोलायो त हूंदो जॾहिं ॿार अल्लाह थोरो वॾो थींदो आहे पोइ मां पंहिंजे बच्चे खे आङुर खां वठी
चीच में चीच ॾेई हथ में पोइ घुमाईंदी आहे पंहिंजे वेड़े सुभान अल्लाह वेड़े में घुमाईंदी आहे आशिक़ो मंज़र थो बयान कर फरमा थो विझी चीच में चीच तो मेरे सजे में तो मेरे सजे में विझी चीच में चीच तो मेरे सजे में तो मेरे सजे अल्हम्दुलिल्लाह वाली हक खुदा हाजिरी कबूल कर लो। सब वही रहो।
दुआ गुरबी कैसे आवाम में दोस्त नंगर मेहरबानी करी रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार ये जो तुझो नाम आज बोली मंगा रेत मेरे थोड़ी चपर तू छा आओ कुजारो कहाँ मिली मालूम तो आए पाँच किचिया में अंगल दे चल अब गुण है बकचायूं ठकड़ थी ठक जन हो तोड़ी लख हो जन तब महफूज जन में धरा मुझन मदायुल जी कल फिरिया पई कदे न को साथिया मुखे डोरा पा गई साध न सबोई ठकी तुम ढोल ढिलायू सुंदर रख सरकार आए बननी आइया ठके ठकड़ हार दई पांच परार अल्लाह साईं अजो को जलसो कबूल कर इन जलसे जे सदके आयल आलमन हाफिज़न मशाइखन जे सदके असा जा गुनाह माफ़ जई सच्चे दीन जो आलम दीन छुआ सच्चे कुरान जा चार हाफिज़ थिया सच्चे दीन जो सदको सच्चे कुरान जो सदको असा जो खात्मो बिल ईमान फर असा जा गुनाह माफ़ कर असा जो बीमारियों दूर जेके बीमारों के शिफा दी बे औलादन के नेक औलाद या अल्लाह बेरोजगारन के नेक रोजगार अता जेका जमात आई बच्चन बार सुधो आबाद कोरोना वायरस की पार पट उस्ताद मुकर्रम क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान के खिदरी हयाती अता साईं जी तन मन जान माल ईमान की हिफाज़त या अल्लाह खलीफा आदिम साहिब के सेहत याबी अता फरमा अदा से मौली मोहम्मद अयाद उनकी काबिनेट उनका मामनी जेके भी सब आबाद इरशाद ये मस्जिद मदरसो आबाद रहे जन जन द्वार जेड़ा सोचो जेके इशारा कर पिया उन्हें सबनी जो दुआ कबूल इन अल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि व सल्लम अदा शुगर जो मरीज है मानी में जाकर शादी है